नाज़रीन, सरहाड़ी ट्रेन हादसे बाद सोशल मीडिया ते केतिरियूं वीडियोज़ गर्दिश करे रहियूं आहिनि, जिन में ॼाणायो पियो वञे त रेलवे ट्रैक्स ते लोह जे जाइ ते काठ जो इस्तेमालु थी रहियो आहे। उन बाबति छा हक़ीक़त आहे? छा हैदराबाद में पिण रेलवे ट्रैक्स खे काठ जी पटियुनि सां जोड़ियो वियो आहे? उन हवाले सां अचो त ॾिसूं था इरफान अली बुघियो जी रिपोर्ट। सराड़ी ट्रेन हादसे बाद वायरल थियल हिन वीडियो सनसनी पखेड़े छॾी आहे। अहिड़ी सूरत हाल में सोशल मीडिया ते साम्हूं आयल हिकु ॿी वीडियो ख़ौफ़ हिरास पखेड़े छॾियो आहे। अहिड़ो ई जोड़ हैदराबाद गिदू चौक वटि हे पटड़ी में लॻल आहे, काठी लॻल आहे। इन वीडियो में दावा कई वई आहे त हैदराबाद जे इलाइक़े गिदू चौक लॻ पिणु रेलवे पटड़ीअ में लोह जी जाइ ते काठ जो इस्तेमालु कयो वियो आहे। छा वाक़ई ईअं ई आहे? छा हैदराबाद में बि कंहिं ख़तरनाक हादसे जो ख़तरो मौजूदु आहे? असां सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ गिदू चौक खां कोटड़ी पुल ताईं रेलवे ट्रैक ते पहुतासीं। रेलवे ट्रैक ते वाक़ई उहे काठ जूं पटियूं जिन खे परमाली कोठियो वञे थो मुख़्तलिफ़ जायुनि ते लॻल नज़र आयूं। काठ जी इन्हनि पटियुनि जी हक़ीक़त छा आहे? छा वाक़ई रेलवे खाते में लोह जी खोट सबबि उहे काठ जूं पटियूं इस्तेमालु कयूं पियूं वञनि या सच कुझु ॿियो आहे? अचो त उन जो जाइज़ो वठूं। मोहम्मद जमील गुज़िरियल 36 सालनि खां रेलवे में जमादार तौरु कमु करे थो। हू ऐं संदसि गैंग जा साथी हैदराबाद में गिदू चौक खां कोटड़ी पुल ताईं रोज़ानो 12 किलोमीटर अप डाउन पेरें पंधु पटड़ी जी सार संभाल लहनि था। संदन ज़िम्मेवारी आहे त पटड़ी ते जेकॾहिं का ख़राबी नज़र अचे त उनखे फौरी तौरु ठीकु कयो वञे। असांजी ड्यूटी थींदी आहे 7:30 बजे शुरू थींदी आहे। असां 12 बजे ताईं कमु कंदा आहियूं। 2 कलाक असांजी रेस्ट हूंदी आहे। पोइ असां 2 बजे उथंदा आहियूं। 5:30 बजे ताईं असां कमु कंदा आहियूं। रेस्ट किथे कंदा आहियो? रेस्ट साईं असां कम ते कंदा आहियूं, जिथे कमु असांजो हूंदो आहे। माना इहे पटड़ियुनि ते न? पटड़ियुनि ते कंदा आहियूं असां। पटड़ियुनि ते कहिड़ो रेस्ट थींदो हूंदो? बसि मानी खणी आहे त मानी जो असांजो कलाक 1.5 कलाक तीअं असां वेही रहंदा आहियूं। पोइ हीउ कमु त ॾाढो ॾुखियो आहे, गर्मी में त वॾी हालत ऐं लोह सां कमु आहे, सख़्तु गर्मी। बिल्कुलु साईं, असांखे बचनि जी रोज़ी करणी आहे। अच्छा, हीअ असांखे ॿुधायो त असां थोरो हिते विज़िट कयो आहे हीअ एरिया, त असांखे जेके परमालियूं आहिनि जेके जोड़ चयो वञे थो, जेको माना पटड़ी में उते असांजे लोह जी जॻह ते काठियूं लॻल बि नज़र अचनि, इहो छो आहे? साईं हे हर पाकिस्तान में आहे, काठी जूं हर पाकिस्तान में आहे जिथे असांजा सिंगल लॻल आहिनि। छा मतिलबु त फंड्स कोन्हनि या छा मसइलो आहे, छो था लॻे? मसइलो इहो आहे की साईं असांजो काठी जो न लॻायूं त असांजा सिंगल क्लियर कोन थींदा आहिनि। तो काठी जी लॻल हूंदी आहे त असांजो क्लियर सिंगल थींदा आहिनि। अर्थ हिकिड़ो करंट अर्थ हिकिड़ो कोन थींदो। पंहिंजी ॼमार रेलवे पटड़ियुनि खे ॾींदड़ मोहम्मद जमील जो चवणु हो त इहो तासुर ग़लति आहे त पटड़ियुनि ते लोह जी जाइ ते काठियुनि जो इस्तेमालु कयो वञे थो। संदसि चवणु हो त गाॾियुनि लाइ सिग्नल क्लियर करण वास्ते इहो ज़रूरी आहे त पटड़ियुनि ते घुर्बल मुफ़ासिले ते काठ जूं परमालियूं या फिश प्लेट्स लॻायूं वञनि। काठ जी इन्हनि परमालियुनि या फिश प्लेट बाबति रेलवे इंतिज़ामिया जी दावा आहे त उहे तमामु घणियूं महांगियूं ऐं जर्मनी मां इम्पोर्ट कयूं वेंदियूं आहिनि। अच्छा, पोइ माना लोह जी त खोट कान्हे न? न न न न न काठी कहिड़ी हूंदी आहे? एक काठी साईं हूंदी आहे, हिनजी असांखे 12 मिलंदी आहे, मगर काठी सुठी आहे। मगर लोह वांगुरु जेकी हूंदी आहे, जीअं लोह जी काठी हूंदी आहे, लोह जी प्लेट हूंदी आहे, ईअं काठी हूंदी आहे। पर हीउ जेको हादसो थियो आहे सराड़ी में, चवंदा इहा जेका काठी टुटण जे करे ट्रैक जेको आहे सो खुली वियो, उनजे करे हादसो थियो आहे? न साईं, उनजे करे हादसो कोन थियो आहे। काठी वारी प्लेट टुटण खां हादसो कोन थियो आहे साईं। तव्हां पाण हलो ॾिसो त मूंसां गॾु। सरहाड़ी हादसे बाद सोशल मीडिया ते कुझु वीडियोज़ वायरल थियूं आहिनि, जिन में वीडियोज़ रिकॉर्ड कंदड़नि जी दावा आहे त गिदू चौक वटि रेलवे ट्रैक खे जोड़ण लाइ लोह बदिरां काठ जो इस्तेमालु कयो वियो आहे। अच्छा, इहे वीडियोज़ वायरल थियनि पियूं त साईं इहे ॾिसो काठी लॻियूं पियूं आहिनि, लोह जी जॻह ते काठी जो इस्तेमालु पियो थिए। हैदराबाद में गिदू चौक ते वॾो ख़तरो आहे ऐं टुटी सघे थी पटड़ी, उन बारे में तव्हां छा जवाबु ॾिनो? न साईं, असां इहे जवाबु ॾिनो, मगर असां दौरो कंदा आहियूं, असां छा ॿीहर दौरा कंदा आहिनि, मगर असांजो कोट फेक कोन्हे और इहे काठियूं कोन टुटंदियूं आहिनि। रेलवे में कीमैन तौरु कमु कंदड़ शाहिद अली ॿुधाए थो त पटड़ियुनि खे मज़बूत रखंदड़ नट बोल्ट्स माण्हू कढी चोराए वञनि था। संदसि चवणु हो त सरहाड़ी वारो हादसो पटड़ी जी ख़राबु हालत सबबु न, पर गाॾी में फॉल्ट सबबु पेश आयो हो। मुंहिंजो कमु इहो आहे, गश्त कंदो आहियां, सुबुह निकिरंदो आहियां, छा 81 जे हद जेकी आहे असांजी मैलान शुरू थो थिए, उतां ई खां निकिरंदो आहियां, पोइ दौरो कंदो वेंदो आहियां, पटड़ी ॾिसंदो वेंदो आहियां। जिथे जिथे कमु ज़रूरी मूंखे ॾिसणु ईंदो आहे उते जमादार खे इतलाह कंदो आहियां, ऑफिसरनि खे इतलाह कंदो आहियां त फलाणी जॻह ते स्लीपर बदिली करणा आहिनि,
फलाणी जॻह ते हीउ कमु करिणो आहे, पोइ हीअ उन जॻह ते हीअ ट्रैक कंदा आहिनि। बाक़ी रेलवे ट्रैक जी जेकी बि देखभाली आहे ॿई पासा उहो माना आउं ॾिसंदो आहियां। घणा किलोमीटर पंधु कयो था डेली? सर मुंहिंजो 6 किलोमीटर इलाइक़ो आहे, 176 जे 12 किलोमीटर ऑटोमेट थी। जी हा। अच्छा, इहो ॿुधायो त हीउ जेको सराड़ी वारो हादसो आहे, तव्हां रेलवे में कमु कयो था, पटड़ी जो तव्हांजो वॾो तजुर्बो आहे, हादसे जो कारण छा आहे? पटड़ी जी खदसाल हालति या जेका गाॾी जेको मसइलो? सर असांजो अंदाज़ो त इहो थो चवे त जेकॾहिं हीअ चवनि पिया त वाह परमाली ते आहे त सर हिन हज़ारा एक्सप्रेस खां पहिरीं बि 3 गाॾियूं गुज़री, चौथे नंबर ते हज़ारा एक्सप्रेस किरी आहे, त इहो दॿे जो फॉल्ट थी सघे थो। जेकॾहिं असांजे ट्रैक में फॉल्ट हुजे या कोई जोड़ में फॉल्ट हुजे त ज़ाहिरी आहे पहिरीं इंजण किरे, इंजण खां पोयां दॿा किरनि, पर हीअ 5-6 दॿा छॾे ऐं 7 नंबर ते 8 नंबर ते दॿा था किरनि, त उन मां असांखे महसूसु इहो थो थिए त रेल हिन जो दॿो को ख़राबु हो गाॾीअ जो, उन गाॾीअ जी वजह सां इहो हादसो थियो आहे। बाक़ी अलाह साईं पनाह ॾे असांजे जोड़नि जे करे या असांजे ट्रैक जे करे अहिड़ो को बि वाक़ियो न थियो आहे। भला हैदराबाद में इहे पटड़ियूं महफ़ूज़ आहिनि? जी हा। वॾो हींअर ख़ौफ़राज़ पखिड़िजी वियो आहे माण्हुनि में? कुझु बि कोन्हे, माशाल्लाह, अलाह ताला सही आहे, असांजो इलाइक़ो पूरो क्लियर आहे, सही आहे। नटे उखड़िया पिया आहिनि, असां ॾिसी आहियूं, नटे ई कोन, इहे केॾा न हलिया वञनि? सर इहो त जेके ज़ाहिरी आहे हेॾियूं गाॾियूं थियूं हलनि, लोड गाॾियूं थियूं हलनि, को के लूज़ थी वेंदा आहिनि, ऐं शहर जो इलाइक़ो आहे, हज़ारे माण्हू अचनि वञनि था, उन्हनि जे वजह सां जंहिंखे किली हथ में आई उहो पंहिंजी किली कढी वियो, जंहिंखे राति जो को अहिड़ी शइ हथ आई उहा कढी वियो। हिकिड़ो त सुञो इलाइक़ो हूंदो आहे। हिननि परमालिन या फिश प्लेट्स बाबति रेलवे इंतज़ामिया जी दावा आहे त उहे तमामु घणियूं मज़बूत ऐं महफ़ूज़ आहिनि, पर इहा पिणु हक़ीक़त आहे त सरहाड़ी वारे हादसे जी जांच कंदड़ रेलवे अमलदारनि पंहिंजी रिपोर्ट में इहो ॼाणायो आहे त हादसो फिश प्लेट्स बदिरां काठ इस्तेमालु करण सबबु पेश आयो, जॾहिं त जांच कमेटी में शामिल कुझु अमलदारनि उन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ पिणु कयो, जॾहिं त रेलवे इंतज़ामिया सरहाड़ी हादसे में कोताही करण ते ग्रेड 18 खां वठी ग्रेड 10 जा 6 अमलदार ऐं नंढा मुलाज़िम मुअतल कया आहिनि, जिन में पटड़ी ते कमु कंदड़ की मैन पिणु शामिल आहे। हैदराबाद में असां जॾहिं पटड़ियुनि जो जाइज़ो वरितो त उहे काठ जूं परमालियूं सिर्फ़ु उते लॻल नज़र आयूं जिते सिग्नल जूं केबल्स लॻल हुयूं, जंहिं मां वाज़ह थिए थो त काठ जूं ही परमालियूं गाॾियुनि खे सिग्नल ॾियण लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। पर इहो बि न विसारणु घुर्जे त सरहाड़ी हादसे बाद ट्रैक जी परमाली टुटण वारी हिकु वीडियो तमामु घणी वायरल थी, जंहिं बाद रेलवे इंतज़ामिया ऐं सरकार ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे। हिकु भयानक सच इहो आहे त सिंध अंदरि केतिरनि ई रेलवे फाटकनि ते सिग्नल ॾियण जो मुनासिबु बंदोबस्तु न हुजण सबबु फाटक मैन परे खां रेल खे ईंदो ॾिसी फाटक बंदि करण जो फ़ैसिलो कनि था। हैदराबाद जे इलाइक़े सहरिश नगर वारे फाटक ते पिणु साॻी सूरत हाल आहे। ॿुधायो वञे थो त ख़ासि तौरु कोटड़ी रेलवे स्टेशन तां फाटक मैन खे रेल जे अचण बाबति आगाही नथो कयो वञे। बसि फाटक मैन जूं नज़रूं हर वक़्तु ट्रैक ते हूंदियूं आहिनि। ख़ुदा न ख़्वास्ता फाटक मैन जी नज़र कमज़ोर हुजण जी सूरत में बि वरी कंहिं वॾे हादसे जो ख़तरो पैदा थी सघे थो। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।